ऐसे में बम डिस्पोजल स्क्वाड वारा अची चुका आहिनि उहे पंहिंजी इन्वेस्टिगेशन कनि था जीअं असांखे फाइनली इन्वेस्टिगेट करे ॿुधाईंदा त हीउ धमाको आहे या पटरीअ तां रेल लही वई आहे उहो थोरी देरि में कंफर्म थी वेंदो। टे बोगियूं हिन जूं मुतासिर थियूं आहिनि जेके पटरीअ तां लही चुकियूं आहिनि। अलहमदुलिल्लाह का बि जानी नुक़सान न थियो आहे। हिकिड़ो मामूली ज़ख़्मी आहे उनखे बि बर वक़्त बि इमदाद असां ॾिनी आहे। बाक़ी जेके मुसाफ़िरनि लाइ उन लाइ तव्हां ॾिठो पाणी जूस इहो असां बंदोबस्तु कयो आहे ऐं कुझु मुसाफ़िर असांजा हितां जेके आहिनि पंहिंजी मदद पाण ते रवाना थी चुका आहिनि। बाक़ी रेलवे इंतिज़ामिया ऐं ज़िला इंतिज़ामिया आहिनि के जिन जे लाइ गाॾियुनि जो बंदोबस्तु कयो आहे। इनशाला अधु कलाक मुने जे अंदरि असां उनखे बि पंहिंजे मंज़िल ते रवानो कंदासीं। यकीनन असां पंहिंजा हिफ़ाज़ती इंतिज़ाम जेके पहिरियों बि हुया उनखे वधीक सख़्तु कंदासीं ऐं हीउ जेको ट्रेंड आहे इहो ॾाढो ख़तरनाक आहे। असांजी कोशिशि हूंदी त जेके बि हिते ट्रेनूं गुज़रनि थियूं या मुसाफ़िर गाॾियूं गुज़रनि थियूं उन्हनि जी सिक्योरिटी जो प्रॉपर इंतिज़ाम थिए ऐं हिकिड़ो रेलवे सां पुलिस सां ज़िला इंतिज़ामिया वेही करे हिकिड़ो प्रॉपर मैकेनिज़म ठाहींदी त जीअं मुस्तक़बिल में इन क़िस्म जे हादसनि ऐं वाक़िअनि खे रोके सघिजे।